तुझी उम्र ना है कम करण जी अचई अचे तो असा के दिहाड़ी भरणी थी पवे आओ जेको हाल है कम कया पियो मुके हाल न कम घुर्जे कम जे तो को कम न थो पुजे त पोनी घर वनी वे घर अधी खेरा में हण नथी दे हिते तू बर्दाश्त नथो करी मां वन्या त काडे वन्या जेकॾहिं जिंदगी खुश गुजारणी थई त तोखे हिक सलाह ॾियां गाल कर पंहिंजी भेण खां हालार खान जे लाइ संग वठी ॾे न इहो हरगिज़ न थींदो जेकॾहिं ईअं न थींदो न त पोइ कमु कर खलन लाइ छॾियईं हुकम त कयां थो न अरे इहो कमु थो करी जेतिरो पहुचे थो वसार कयां पियो असां वटि हराम जा पैसा न आहिनि कमु कर अॼु तोखे कमु ख़तमु करिणो आहे न त रुपया बि न मिलंदी समझी वई न जी कमदार वॾा समझी वियुसि संभाल बाबा संभाल पान बाबा माने वेख भी चुरी कौन तो सका सफा लंगा वठी जी यार सफा हाल कोने बाबा बाबा हितो निकरण जी कर पुलिस या दुश्मन अची है न त असां मुफ्त में मार जींदासीं न थींदो दाद न फरियाद बाबा पुलिस ऐं दुश्मननि खां अॻ में तूं मूंखे भॼाए मारे विझंदे बाबा कोन थो मरी हाणे उथण जी कर त तोखे किथे अथी को क्या मां बाबा इहो त ॿुधा मूंखे वठी काॾे हलंदे बाबा किथे गिदड़ जी खॾ ॾिसी तोखे मां अथी को क्या पोइ मां ॼाणा मुंहिंजा कम कोन सुधरंदे छोरा सफ़ा कोन सुधरंदे बाबा तोखे ख़बर भी आहे त के न के घर में तोखे हथी को कदम ये अजायो सवाल न बस उथण जी कर सफ़ा बेहाल करे छॾी छोरा सफ़ा बेहाल करे छॾी संभाल बाबा संभाल पाण खे बई वेठा आयो हथ बधी हिकिड़ो अर्ज़ कयां गाल कयो भाजाई गाल कयो मुंहिंजे भाउ सोडे खे माफ़ी न मिलंदी भाजाई असां हुनजी ज़िंदगी बख़्श कईसीं अञा छा कयूंसि मां चाहियां थी त उनखे वरी हिते न भाजाई सफ़ा न सोडे खे मूं बख़्श कयो आहे वरी जेकॾहिं मूंखे ॻोठ जी हदुनि में बि नज़र आयो त सफ़ा पूरो करे छॾींदोमांसि हाकिम खान इहा जांच कर त माई खैरा वारियूं किथे आहिनि छो अदा जॾहिं उन्हनि जो को ॾोह ई न आहे त पोइ बेगुनाह छो छॾियूं उन्हनि खे धिका खाइण लाइ अदा हाणे मस मथे जो सूर ख़तम थियो आहे ऐं हवेली में वेहण जो मज़ो थो अचे वरी छो हवेली जो सुकून बर्बाद करण जो तव्हां पोयूं पिया हो हाकिम खान सोणी मुंहिंजी इज़त आहे ऐं हिन हवेली जी मालिक आहे इज्जत बदनाम थी चुकी है उनखे बदनाम कयो वियो आहे कुछ भी थे अदा वडा कुछ भी थे तव्हां हाणे सोणी खे विसारे छॾियो हाणे सोणीअ खे आऊं हवेली में दाख़िल थियण कोन ॾींदुसि तूं केरु थींदो आहीं सोणीअ जी ज़िंदगीअ मुतालिक़ फ़ैसिलो करण वारो अदा वडा उनखे तड़े कढण जो फ़ैसिलो तव्हां ई कयो उन वक्त मां जज़्बात में हुउसि सोणी बेकसूर आहे जो उनखे मां हिन हवेलीअ में न वठी आयुसि त मां सॼी उमिरि पंहिंजो पाण खे माफ़ न करे सघंदुसि ऐं हिन दिलि खे कॾहिं बि सुकून न मिलंदो इन करे हाकिम खान चवां थो त खैरा वारनि जी तलाश शुरू कर ऐं हू जिते बि हुजनि मूंखे अची ॿुधाए हाणे खैरा हिन घर में न ईंदी खैरा खणी न बि अचे बाक़ी सोहणी मुंहिंजी इज्जत आहे उनखे मां दर दर जा धिका खाइण लाइ नथो छॾे सघां ठीकु आहे अदावरा मां तव्हांजे करे जांच कयां थो पर सोणी खां सवाइ हिन हवेली ते छा
पर ॻोठ जे हदनि में मां कंहिंखे दाख़िल थियण कोन ॾींदुसि। सिर्फ सोणीअ खे ई वापसि आणींदुसि बस, ऐं ॿियो को बि न। तमाम जल्द सोणी हवेली में ॾिसंदो। सुभान अल्लाह। खबर रही चोरी जो चंड कॾहिं मुंहिंजी हवेली जो सिंगार थी था। खैर जे सिर ॾे खैर हुजे, कंहिंजे इज़त जो ज़रो बि ख्याल कोन्हे। बाबला, असां कम ईमानदारीअ सां कयूं पिया, पर जेकॾहिं न ईमानदारीअ सां नथो कमु थिए त को पंहिंजा ई माण्हू बीहारे छॾ। बाक़ी तुंहिंजी हा इर्क फिरके अचे बीही रहण, इहो सुठो कोन थो लॻे पियो। जे चओ त कमु कयूं, जे न त असांजी ॿाहनि वधण जी वाट आहे। बाबला, अलाए त पोइ तव्हांखे असांजो कमु नथो वणे, अलाए त का पहिरियों औरत जी ज़ात ॾिठी कान अथव। न माई, अहिड़ी ॻाल्हि न आहे। त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे बाबला? माई वॾी, मां त तव्हां खां इहो पुछण आयोसि त तव्हांखे पैसा मिलिया? हा बाबला, मिली विया। अञा को ॿियो कमु हुकुम कर। भाई त का ॾाढी ॾिंगी आहे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे बाबला, छा पियो सोचे? भला हाणे जे तव्हां हिते बीठा हुजो त पोइ असां वञी घर आराम कयूं। न माई न, तव्हां कमु कयो। अच्छा कीमा, मैं ना ख़बर जहिड़ा तारा कयूं बीठो तो छोकिरियुनि ॾे ॾिस। अम्मा, इन्हें मोए जूं अखियूं अधीअ में अथई, अधीअ में। हाओ अम्मा हाओ, मां सबक समझा। उस समय अछो मथो कोन कयो थमे, इन्हनि अखियुनि सां सभु कुझु पई ॾिसां। अम्मा, इहे असांखे हिते इज़त सां वेहण कोन ॾींदा, हितां असांखे निकिरणो पवंदो। कुझु कोन कंदा अम्मड़, कुझु कोन कंदा। जेसीं ताईं मां जीअरी आहियां, इन्हनि जे बुरनि नज़रुनि जो मां पाण ई पीछो कंदसि। अॼु अहिड़ो सबक ॾिनूं थमाने जो वरी असांजे साम्हूं अचण जी कोशिश न कंदा। एतिरो कुझु थियण खां पोइ बि तव्हां हिन महिल ते कुझु बि न आहे कयो। मूंसां खां कम करण वारा हिन वक़्तु पासीरा थी विया हूंदा। इन ये करे डीएसपी साहब चयो त कुझु ॾींहं सब्र कयो, जीअं हू अञा वधीक नुक़सान कनि। जीअं ई उन्हनि जो खौफ़ ख़तम थींदो न त ओचितो उन्हनि मथां छापा हणंदासीं। बिल्कुलु न, मूंखे नथो लॻे त तव्हां को कमु कंदा। तमाम जल्द मूंसां खां न तमाम जल्द तोखे घणो कुझु करे ॾेखारींदासीं। मूंखे त नथो लॻे। हाणे जेको कुझु बि करणो पवंदो मूंखे करणो पवंदो। मूंखे तव्हां सिर्फ़ रुस्तम ऐं ख़ान मुतालिक़ पक्की ॼाण वठी ॾियो, पोइ वेही ॾिसो त असां उन्हनि मथां कीअं था ट्राकोड़ा विझूं। ठीकु आहे, ठीकु आहे, इहा ख़्वाहिश बि तुंहिंजी पूरी कंदुसि। तोखे तमामु जल्द उन जी ॼाण ॾींदुसि। ॾिसूं पोइ कहिड़ा पुलिस ट्राकोड़ा विझे। वे बाबे, वे। बाबा हीअ थी मुंहिंजी मालात। अबा, हिते त को कुतो बि नज़र कोन थो अचे। हिते रहाई दे मूंखे। बाबा, बाबा तुंहिंजो कुतनि सां कहिड़ो कमु? मां कोन रहंदो मां हिते, कोन रहंदो मां।
बाबा ये महफूज जगह है, इते रहंदे तो खुश रहंदे खुश। तू रातिन जो रातियों बाहर रही थो, मुझे भी तबीयत खराब रही थी। खुदा करे खैर, जे कॾहिं न मूंखे कुछ थियो तो मूंखे पाणी जो गिलास ॾियण वारो भी कोई कोन। बाबा कोन थो मरी अजायो तुझे साह न वञे। कुछ भी हुजे मां हिते कोन रहंदुसि मां हिते। बाबा जेकर तू हिते नथो रही तो बुधाए तो मैं तोखे काथे छड़े जा। ओ मां मूंखे उते ते छॾ जिते ॿ माण्हू तो हुजनि। ठीक है बाबा, तो पोइ हितां उथ तो तोखे चाचे गहणे वटि छड़े जा। मां अबा इन वक्त मुंह में विख खणण जी भी सघ न आहे। रातों की रात हिते आराम कयूं था बा, सुबह सां साजरे जो निकरी हल। ठीक है बाबा, तू हिते आराम कर तो मैं तुझे लाइ मानी जो बंदोबस्त कया। किथों आणी ते मानी? बाबा मां मानी किथां भी आया पर तोखे मिलंदी। ओ बा मिली मोटण जी कजाए, ये न थे जो मां हिते पिंड पाण थी वञा। बाबा मूंखे थोड़ी भी देर थी वञे न तो तू इते ही हुज जाए। ये न थे जो मां हिते अचां तो तू हुजे ही न। इते आया इते कोन तो छड्या तो जी ये मालात। बाबा तू हितो वींदे न मूंखे को भी फर्क न पवंदो। अजायो तू मुक्त में मारियो वींदे। ओ वरी मां कहिड़ो जेरन में आया, मारियो वेंदो। ॾाढी करे वियो रुस्तम खान, हाकिम ॾाढी करे वियो। हिन वक्त हाकिम खान होश मां निकतल आहे। इन हाकिम खान जो होश ठिकाणे ते आणणु तमाम लाज़मी आहे। पोइ देर छा जी बाबा साईं, अजायूं सलाहूं करे वक्त न विञायो। जेकॾहिं न कुछ करणो अथव तो उन मुतलिक़ सोचो। हाकिम खान जे विचीअ में पाईअ जो बंदो विझी उनखे केले वठी अचणो आहे। रुस्तम खान जेको न हाकिम कम कयो आहे उन लाइ मौत जी सज़ा भी घटि आहे। सिर्फ तव्हां सां न अकबर, सिर्फ तव्हां सां न पर हुन ॻोठ जे सभिनी मज़लूम माइरुनि सां बेइंतहा ज़ुल्म कयो आहे, बेइंतहा। रुस्तम खान जेकॾहिं मुंहिंजी सलाह वठो न त हथियारनि खे तेल हणी निकिरी था पऊं। जिथे भी हथ आयो पूरो करे था अचूं। न खैरल न, इन मिरुअ खे मारणो न आहे पर इन जो अहिड़ो त बदतर हशर करणो आहे जो इन जा ईंदड़ 7 नस्ल बि पंहिंजे अबे जो हशर ॾिसी कंहिं बि मज़लूम सां ज़ुल्म करणु विसारे ॾियनि। ओ मनाज़ा हाणे पंहिंजो वतन वापसि हलो। उते छा रखियो अबा, मस्त बि न आहे थी, भूख मरी वेंदासीं। ओ मनाज़ा हिते गुज़र ॾाढो ॾुखियो थो थिए मां। अबा पोइ बि हिते पेट गुज़र त थिए थो, उते दॿो बि कोन मिलंदो। ओ मां उते को भलो रिश्तो ॾिसी तुंहिंजी शादी कराया मां। अबा हाणे मुंहिंजी शादीअ खे छॾ। ओ मनाज़ा तुंहिंजी शादीअ फिक्र त मूंखे खाए पियो खाए। आओ अदा हाओ, जे औलाद जो फिक्र न हुजे त माण्हू एॾा सूर छो सहे। सचो आहीं अदी, सचो आहीं। अंदर ॻारे थो फिक्र मां, जी अंदर ॻारे थो फिक्र। ओ अदा अलाह भलाई कंदो, सुबुह सां शहर वञे त असांजे लाइ बि कुछ सामानड़ो वतियूं अचजाए। हाउ अम्मा हाउ, पर छा खपंदो अदी? ओ अदा इहो ई वखर वांदो, कुछ पेसड़ा ज़मींदार खां उधारा वता अथनि। सो अदा कुछ वखर हूंदो घर में त असां सां गॾु तव्हांखे बि पियो कमु ईंदो। असांजो फिक्र न कर अदी, असांजो फिक्र न कर। असां रोज़ आणियूं रोज़ चाढ़ियूं। ओ अदा तव्हां हेतिरा ॾींहं असांखे खारायो, हाणे जे खणी बग़ैर असांजे मां खाईंदव त कहिड़ो ॾोह थी पवंदो। न अदी न, तूं पंहिंजो सामान ॿुधाए असांखे छॾ। ओ अदा सुबुह सां जॾहिं वञ त पोइ पेसड़ा ॾींदीसांइ, पोइ वञी इहो गिहो खंडरो को सीधो सूधो ॿुधाईंदीसांइ वठी अचजांइ त मिड़ई को पेट गुज़र पियो थिए। नाज़ा तूं यहाँ अधी सोणी पानी भरण कोन वेंदो छा? मां त अधी ॾाढी थकिजी पई आहियां, तव्हां वञो। अधी तूं भले आराम कर, मां पाणी थी भरे अचां। हलो नाज़ा।
हलो मोदी अल्लाह बच्चन खे आबाद करे खुश रखे हिननि जो बार ॾेई पए त आऊं सुख जो साथ न ओ अदा सब कुछ रब जे हथ में आ। हाय अहिड़ी क़िस्मत तो पंहिंजी क़िस्मत पाण ख़राब कई आहे ऐं हाणे वेठी थी मयारूनी। मूं छा कयो आहे? जेको कुझु तो कयो आहे उहो ख़ुदा जे ज़ात खे ख़बर आहे। जेको ॿियो हुजे या त ज़िंदा दफ़न करे छॾे या पर असां माण्हू आहियूं मोहबती। न दिलावर न, तूं मोहबती न, तूं हिकु ज़ालिम बणिजी चुको आहे। मूंखे इन हद ताईं पहुचाइण वारी जे मूंखां कोई ग़लतियूं थियूं आहिनि त तूं उन जो इंतकाम वठी चुको आहे। मोहबती हुजे हा न त दरगुज़र करे छॾे हा। जेतिरो मूं दरगुज़र कयो आहे उहा मूंखे ख़बर आहे। सकीना मूंखे ख़बर आहे। मुंहिंजे भाउ जे ॻिचीअ में पटो विझी दर दर घुमाए ऐं माई जन्नत खे सर नंगो करे उन जे मथे में मिटी विझी दर दर घुमायुसि ऐं अञा चए थो त तूं बस सकीना बस। वधीक मुंहिंजे ज़ख़्मनि खे न खरोड़ त किथे मां इहो सब्र बि न विञाए वेही रहां। एतिरो सभु कुझु करण खां पोइ बि तूं चईं थो त मां सब्र में आहियां। जेकॾहिं मां सब्र न कयां हा त हिन वक़्त ताईं तव्हां सभिनी जा लाश ॻरी चुका हुजनि हा। मौत खां वधीक त असांजी ज़िंदगी बदतर करे छॾी अथई। आख़िर तूं चाहीं छा थी? छो नथी मूंखे सुकून सां रहण ॾे? एॾो कुझु थी वञण जे बावजूद बि अञा तूं नथी मुड़े। जेकॾहिं मुंहिंजे भाउ खे माफ़ करे हिन हवेली में वरी आणींदे त मां तुंहिंजी बानी थी गुज़ारींदसि। मूंखे बानीअ जी ज़रूरत नाहे। तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। तूं सिर्फ़ उहे ज़ाल वारा फर्ज़ सर अंजाम ॾे। वधीक मुंहिंजो रत न साड़।